अस्सलाम वालेकुम नाज़रीन। बाबू खां सर जलाल जी ख़बर ॾींदा आहिनि। बाबू जे ॻोठ मीर मोहम्मद बुगियो जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बंदि हुजण ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे दादू फैसलाबाद धरणो हयो। मुज़ाहिरीन मुबीन बुगियो, मुजम तंवर, पीर बख्श पंवर, शागिर्दनि आमिर सोबिया बुगियो, एहसान ऐं ॿियनि दायो ॻोल्हे सीशन जज जे विज़िट बैदि गुज़िरियल महीने ॻोठ जो बंदि कयल स्कूल तालीम खाते पारां खोलियो वियो। स्कूल में हिकु उस्ताद खे मुक़ररु कयो वियो हो, जेको उस्ताद कुझु ॾींहं अचण बैदि वरी गुम थी वियो आहे ऐं स्कूल खे ताला लॻी विया आहिनि, जंहिं सबबि स्कूल में पढ़ंदड़ 150 खां वधीक ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो आहे। हुननि वधीक चयो त स्कूल ॿीहर बंदि थियण जूं शिकायतूं लिखत में तालीम खाते जे आला अमलदारनि खे पिणु कयूं आहिनि, पर को बि ॿुधण वारो नाहे। हुननि चयो त स्कूल जी बिल्डिंग ज़बू हाल हुजण सबबि सिंध सरकार पारां स्कूल जी बिल्डिंग मरमत कराइण लाइ 36 लख रुपया पिणु स्कीम रखी आहे, पर अञा ताईं स्कूल जो मरमती कमु शुरू न थी सघियो आहे। हुननि मुतालबो कयो त जल्द उस्ताद मुक़ररु करे स्कूल खोलायो वञे, जीअं मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे।